बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़मीर हुसैन एक दफ़ो ॿीहर हिकु ॿिए नए लेक्चर में हाज़िर थियां तव्हांजी ख़िदमत में। असांजी 9th क्लास बायोलॉजी जेका सीरियस हली रही आहे, अॼु जे लेक्चर खे शुरू करण खां पहिरियां मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ी कोट आहे, उहा मां कोशिशि कंदुसि तव्हांजे साम्हूं बयानु कजे। त कोट आहे त चूज़ अ जॉब यू लव एंड यू विल नेवर हैव टू वर्क अ डे इन योर लाइफ। असां अक्सर करे छा कंदा आहियूं त उहो कमु को चूज़ कंदा आहियूं जंहिंमें असांजी दिलि न हूंदी, पोइ उन में छा कंदा आहियूं, पछताईंदा आहियूं। पर हमेशह ही कोट थी चए त हमेशह उहो कमु यानी कि कयो जंहिंमें तव्हांजो यानी कि लगन हुजे, जंहिंमें तव्हांजो जज़्बो हुजे, जोश हुजे, ताकी सुभाणे तव्हां हुनमें यानी कि पोइ जेॾी महिल तव्हां हुनमें कमु कंदो तव्हांखे इंट्रस्ट ईंदो, इंट्रस्ट पैदा थींदो। बाक़ी हाणे को अहिड़ो तव्हां शोबो इख़्तियार था कयो त पोइ वरी उन में छा थींदो, माण्हू जेको आहे सो उन ई तरीक़े सां कमु न करे सघंदो, पोइ पछताईंदो, यार हीअ शइ कयां, हीअ शइ न कयां। इन करे थी कोट थी चए त हमेशह माण्हू अहिड़ो शोबो इख़्तियार करे जंहिंमें हुनजो इंट्रस्ट हुजे। उन खां पोइ असां पंहिंजे लेक्चर जी तरफ़ वधंदासीं। त असांजो जेको अॼु जो लेक्चर आहे 9th क्लास जी जेका बायो आहे असांजी, उन ई खां असांजो जेको टॉपिक आहे कैरियर्स ऑफ बायोलॉजी। ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त कैरियर्स ऑफ बायोलॉजी जो मतिलबु छा आहे। व्हाट इज़ कैरियर्स ऑफ बायोलॉजी? मतिलबु इहो ई आहे त अगरि असां बायोलॉजी पढ़ूं था त उन ई जो बेनिफिट असांखे छा थी सघे थो। यानी कि आउं बायोलॉजी पढ़ां पियो त उन जो अॻिते हली फ्यूचर में यानी कि कहिड़ा कहिड़ा कैरियर्स आहिनि ऐं उन मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो। हमेशह असां को बि कमु कंदा आहियूं त असां ॾिसंदा आहियूं त लाज़मी ॻाल्हि आहे, उन कमु करण खां पहिरियां असां सोचींदा आहियूं त यार मां हीउ कमु कयां पियो, पर इन में मूंखे फ़ाइदो कहिड़ो थींदो, बेनिफिट थींदो। त असां अॼु इन ई तरीक़े सां असां जेको कैरियर्स ऑफ बायोलॉजी आहे उन खे थोरो ॾिसंदासीं त असांजो कैरियर्स ऑफ बायोलॉजी में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं। सभ खां पहिरियां अगरि कैरियर्स ऑफ बायोलॉजी में ॾिसूं त कैरियर्स ऑफ बायोलॉजी छा आहे, प्रोफेशन। असां यानी कि अगरि बायोलॉजी पढ़ूं था त अॻिते हली असां लाइ कहिड़ा कहिड़ा प्रोफेशन आहिनि, पेशा आहिनि, जेके असां चूज़ करे पंहिंजी जेको आहे ज़िंदगी खे बहितर बणाए सघूं था। ठीकु आहे। हाणे डेफिनेशन थी चए, कैरियर्स इन बायोलॉजी आर प्रोफेशन दैट यूज़ द नॉलेज ऑफ बायोलॉजी टू इम्प्रूव ह्यूमन हेल्थ, प्रोटेक्ट द एनवायरमेंट एंड लिविंग थिंग्स। लाज़मी ॻाल्हि आहे जेका बायोलॉजी आहे, बायोलॉजी छा आहे, बायोलॉजी में असां लिविंग थिंग्स जे बारे में स्टडी कंदा आहियूं। लाज़मी ॻाल्हि आहे जंहिं महिल असां बायोलॉजी पढ़ंदासीं इन में असांखे छा ख़बर पवंदी त जेको ह्यूमन हेल्थ आहे, ठीकु आहे, उन जे बारे में असांखे ख़बर पवंदी। जेॾी महिल असांखे ह्यूमन हेल्थ जे बारे में ख़बर पवंदी त असां उन खे बहितर अंदाज़ में छा कंदासीं, लाज़मी ॻाल्हि आहे ट्रीट कंदासीं, उन खे पहिरियां डायग्नोस कंदासीं, पोइ ट्रीट कंदासीं, प्रिवेंट कंदासीं। इहो छा में थो अचे, जेको डॉक्टर असां अक्सर करे ॾिसंदा आहियूं, डॉक्टर छा बायोलॉजी पढ़ंदा आहिनि। ठीकु आहे। बायोलॉजी पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे इंसाननि जी सुठे तरीक़े सां ख़बर पवंदी आहे, बाबा सिस्टम आहिनि, ऑर्गन आहिनि, टिश्यूज़ आहिनि, उन्हनि जे स्ट्रक्चर, उन्हनि जो फंक्शन, जंहिंमें उनखे इहा ख़बर पइजी वेंदी आहे, पोइ उनजा डिसफंक्शन पढ़ंदा आहिनि। इनखे सभु शयूं उन में बायोलॉजी में उहो पढ़ंदा आहिनि। जेॾीमहिल उन्हनि खे बायोलॉजी पढ़ंदा आहिनि पोइ लाज़मी ॻाल्हि उन खां पोइ हिकिड़ी फील्ड इख़्तियार कंदा आहिनि बायोलॉजी में, कैरियर पंहिंजो ठाहींदा आहिनि। पोइ को मेडिसन जी तरफ़ वेंदो आहे, को सर्जरी जी तरफ़ वेंदो आहे, को फार्मासिस्ट जी तरफ़ वेंदो आहे, को एग्रीकल्चर जी तरफ़ वेंदो आहे, को एनवायरमेंटल जेको आहे सो साइंस आहे उन जी तरफ़ वेंदो आहे। यानी कि मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि बायोलॉजी जे अंदरि, पोइ उन मां उहो हिकिड़ो फील्ड इख़्तियार कंदो आहे, उन में पंहिंजो जेको आहे सो कमु कंदो आहे। इन ई तरीक़े सां असांजो जेको आहे सो कैरियर्स ऑफ बायोलॉजी जेको आहे सो हले थो। हाणे अगरि थोरो इन खे असां ॾिसूं, इन में फील्ड्स कहिड़ियूं कहिड़ियूं थी अचनि। इन में असांजा जीअं डॉक्टर्स हूंदा आहिनि, नर्स हूंदा आहिनि, इहे छा कंदा आहिनि, इहे बि बायोलॉजी पढ़ी करे अॻिते ईंदा आहिनि। इन में असां हिते कुझु मां फील्ड्स चो कयूं आहिनि, जंहिंमें असां मेडिसन एंड सर्जरी। मेडिसन अलॻि शइ आहे ऐं जेका सर्जरी आहे उहा वरी थोरी अलॻि शइ आहे। मेडिसन में छा थींदो आहे त मेडिसन में जेके डॉक्टर्स हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि, पहिरियां डायग्नोस कंदा आहिनि, उन खां पोइ उनखे ट्रीट कंदा आहिनि, ऐं ट्रीट करण खां पोइ वरी कोशिशि कंदा आहिनि त वरी इहा साॻी शइ न दोहराइजे, उनखे प्रिवेंट जे लाइ कोशिशि कंदा आहिनि। यानी कि मेडिसन सर्जरी में छा थींदो आहे, डायग्नोस एंड ट्रीटमेंट मेडिसन में थींदो आहे। ठीकु आहे। ऐं सर्जरी में छा थींदो आहे, अगरि जे असां सर्जरी जी ॻाल्हि था कयूं, सर्जरी में असांजा जेको आहे सो रिपेयर एंड रिप्लेसमेंट। अक्सर करे जेको आहे सो सर्जरीज़ थींदियूं आहिनि, उन में छा थींदो आहे, या त हिकिड़ी शइ ख़राबु थी वई आहे, उनखे रिपेयर करण लाइ सर्जरी कंदा आहियूं। ठीकु आहे। या वरी जेको आहे सो रिप्लेसमेंट करण लाइ काफ़ी प्रोसीजर आहिनि, जंहिंमें असां शयुनि खे छा कंदा आहियूं, रिप्लेस कंदा आहियूं, ऐं कुझु वरी असां रिपेयर करण जे लाइ बि सर्जरी कंदा आहियूं। इहा हिकिड़ी फील्ड आहे, यानी कि कैरियर आहे मेडिसन एंड सर्जरी में बि अगरि जे असां बायोलॉजी पढ़ूं था त उहो पंहिंजो कैरियर ठाहे सघूं था। ॿिए नंबर ते अगरि अचूं एग्रीकल्चर में, एग्रीकल्चर में असां फॉरेस्ट आहिनि, जेके यानी एग्रीकल्चर में तमामु शयूं अची थियूं वञनि। हाणे एग्रीकल्चर में ॾिसूं ही छा थो करे, जेको एग्रीकल्चर में हूंदो आहे, एग्रीकल्चर जेको कैरियर ठाहींदो आहे उन में छा कंदो आहे, डील्स विद द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स, फ्रूट्स, वेजिटेबल्स। ॾिसो मिसाल आहे, आउं एग्रीकल्चर पढ़ां थो त लाज़मी ॻाल्हि आहे मूंखे फसलनि जे बारे में छा हूंदी, ॼाण हूंदी।
बाबा कहिड़ो फसल कहिड़े मौसम में करणु घुरिजे, कहिड़ो फसल कहिड़े मौसम में करणु घुरिजे, कहिड़ो फसल कहिड़े मौसम में सही थी सघे थो, यानी कि इहे सभु शयूं असांखे हुन में ख़बर हुजणु घुरिजनि। उन खां पोइ फ्रूट्स जे बारे में, ठीकु आहे, भई एग्रीकल्चर में असां फ्रूट्स जे बारे में नॉलेज हूंदी, ऐं उन खां पोइ असां वटि छा हूंदो, वेजिटेबल्स जेके हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में। इहा छा आहे, हिकिड़ो कैरियर आहे जेको एग्रीकल्चर साइड वेंदो त उन में इहे ई शयूं अची वेंदियूं, क्रॉप्स अची वेंदा, फ्रूट्स वेजिटेबल्स, उन्हनि में उहो छा कंदो, तहक़ीक़ कंदो आहे, उन्हनि खे पंहिंजो भलो यानी कंदो आहे, ऐं उन में उहो पंहिंजो कैरियर सेट कंदो आहे। उन खां पोइ कुझु वरी ज़ूलॉजिस्ट थींदा आहिनि, ठीकु आहे। ज़ूलॉजिस्ट छा हूंदो आहे, स्टडीज़ एनिमल्स एंड बिहेवियर, क्लासिफिकेशन एंड हैबिटेट। इन में ज़ूलॉजिस्ट छा कंदो आहे त उहो एनिमल्स खे स्टडी कंदो आहे, ठीकु आहे, एनिमल खे स्टडी कंदो आहे, उन जो रहण सहण, ठीकु आहे। बाबा हाणे हिकिड़ो एनिमल आहे, मिसाल असां वटि जीअं मच्छी आहे, मच्छी बाबा सभिनी खे ख़बर आहे मच्छी पाणी में रहंदी आहे, अगरि हुनखे पाणी में कढंदासीं छा थींदी, मरी वेंदी। इहे ज़ूलॉजिस्ट इन में रिसर्च कंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ काफ़ी अहिड़ा एनिमल्स आहिनि जेके मिट्टी में रहनि था, पाणी में नथा रहनि, कुझु वरी अहिड़ा आहिनि जेके मिट्टी में बि रहनि था, पाणी में बि रहनि था, त उन्हनि जे हैबिटेट्स जो उनखे यानी कि ज़ूलॉजिस्ट, ऐं ॿियो हुनजो बिहेवियर, बाबा हाणे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके नुक़सान ॾींदियूं आहिनि, कुझु एनिमल्स नुक़सान ॾींदा आहिनि, कुझु वरी फ़ाइदेमंद हूंदा आहिनि, उन्हनि जो बिहेवियर, उन खां पोइ उनजी क्लासिफिकेशन करणु, बाबा कहिड़ा जेको असां वटि वर्टिब्रेट्स इनवर्टिब्रेट्स, उनजी वरी क्लासिफिकेशन करणु, इहे सभु शयूं छा, ज़ूलॉजिस्ट। ईअं काफ़ी फील्ड्स आहिनि असांजे कैरियर्स ऑफ बायोलॉजी में जेको असां यानी कि चूज़ करे असां पंहिंजो कैरियर सेट करे सघूं था। अगरि जे असां बायोलॉजी सुठी पढ़ंदासीं, यानी कि अगरि ही शयूं असां अॻिते हली, यानी कि को डॉक्टर थींदो आहे, को नर्स थींदो, को फार्मासिस्ट थींदो, को एग्रीकल्चर में वेंदो आहे, को इन्वायरमेंटल जेको आहे सो उन में वेंदो आहे, यानी कि काफ़ी फील्ड्स आहिनि असांजे जेको आहे बायोलॉजी में अंदरि। उन अगरि असां बायोलॉजी खे सुठी पढ़ूं था, यानी बायोलॉजी में असां पंहिंजी ग्रिप सुठी हासिलु कयूं था, त असां इन्हनि फील्ड्स में अॻिते वञी करे कमु करे सघूं था, ठीकु आहे। हिते मां आख़िर में हिकिड़ी शइ लिखी आहे त स्टूडेंट हू इंजॉयज़ बायोलॉजी मे बिकम डॉक्टर, साइंटिस्ट और इन्वायरमेंट एक्सपर्ट, ठीकु आहे। अगरि हिन में तव्हां गौर कयो त हिकु शागिर्द जेॾी महिल बायोलॉजी खे इंजॉय, यानी कि असांजो जोश हूंदो आहे, यार हिकिड़ी शइ मां कयां पियो, इन ते महिनत कयां, सुठे तरीक़े सां हिन खे पढ़ां, जज़्बो, जेॾी महिल असां उन लगन सां हिकिड़ी शइ खे पढ़ंदा आहियूं न, पोइ अॻिते हली उहा असांखे फ़ाइदो ॾींदी आहे। जीअं जेके बायोलॉजी जेके महिनत कंदा आहिनि उहे कुझु डॉक्टर थींदा आहिनि, ठीकु आहे, कुझु वरी साइंटिस्ट थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ साइंटिस्ट थींदा आहिनि बायोलॉजी जे अंदरि, कुझु वरी इन्वायरमेंटल एक्सपर्ट थींदा आहिनि, यानी इन्वायरमेंटल में एग्रीकल्चर, ॿियूं जेके काफ़ी शयूं अचनि, अगरि मेडिसन में अचूं त उन में मेडिकल फील्ड में काफ़ी फील्ड्स आहिनि जेके बायोलॉजी जी जिन्हनि जी ग्रिप हूंदी आहे, कुझु फार्मासिस्ट थींदा आहिनि, कुझु सर्जिशन थींदा आहिनि, कुझु वरी जेको आहे सो मेडिकल डॉक्टर थींदा आहिनि, MBBS थींदा आहिनि, यानी कि काफ़ी शयूं इहे थींदियूं। अगरि जे ये सभु शयूं ॾिसूं, हिन जे सॼे टॉपिक जो असां अगरि ख़ुलासो कयूं त अगरि कैरियर्स ऑफ बायोलॉजी में मतिलबु छा आहे, हिकिड़ो माण्हू बायोलॉजी पढ़े थो, ठीकु आहे, उन जो मतिलबु छाजे लाइ पढ़े थो, बाबा असां बायोलॉजी मां पढ़ां थो या अॻिते हली करे मां सुठो डॉक्टर थियां, सुठो नर्स थियां, या सुठो अहिड़ो यानी कि जेका बायोलॉजी अंदरि फील्ड्स आहे उन्हनि में मां का सुठी महारत हासिलु कयां, त इहो असां इन जे करे छा कंदा आहियूं, बायोलॉजी सॼे इन लेक्चर जे सॼे टॉपिक जो ख़ुलासो इहो आहे, इन ॿुधाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त यानी कि असांजे स्टूडेंट जे अंदरि हिकिड़ो ज़हन में ख़्यालु हूंदो आहे, यार बायोलॉजी पढ़ां थो, मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, न बायोलॉजी कम जी शइ आहे, हिन में असांखे ही शयूं, यानी कि असां अॻिते हली अगरि डॉक्टर थियणु चाहियूं था तॾहिं बायोलॉजी पढ़णी पवंदी, या मेडिकल रिलेटेड कंहिं बि फील्ड में वञणु चाहियूं था असांखे हुन में बायोलॉजी या ज़ूलॉजिस्ट थियणु चाहियूं था उन में बि असांखे बायोलॉजी पढ़णी पवंदी। एग्रीकल्चर में अगरि असां वञणु चाहियूं था उन में बि असांजी बायोलॉजी, छो त सभु शयूं रिलेट थियूं कनि लिविंग थिंग्स सां, ठीकु आहे। जेके शयूं लिविंग थिंग्स सां रिलेट थियूं कनि त लाज़मी ॻाल्हि आहे बायोलॉजी उहा ब्रांच आहे जंहिंमें लिविंग थिंग्स जी स्टडी थींदी आहे। अगरि जे असां उन शइ में वञणु चाहियूं था त लाज़मी ॻाल्हि आहे असांखे बायोलॉजी में सुठी ग्रिप हासिलु करणी पवंदी। उमेद आहे त तव्हांखे असांजो लेक्चर सम्झ में आयो हूंदो। अगरि जे लेक्चर सम्झ में आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे वधि मां वधि शेयर कंदा, ऐं असांजी कोशिशि हूंदी त जेके नोट्स हूंदा असां उहे तव्हांखे प्रोवाइड कयूं। अगरि तव्हांखे नोट्स जी ज़रूरत आहे त चैप्टर वाइज़ इनशाला तव्हांखे नोट्स बि असां मिली वेंदा। असां अगरि तव्हां राब्तो असांजो जेको आहे सो तव्हांखे कॉन्टेक्ट नंबर मिली वेंदो, कॉमेंट में तव्हां हिकिड़ो यानी मैसेज करे छॾियो, असां तव्हांखे नोट्स बि प्रोवाइड कंदासीं। उमेद आहे लेक्चर तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। अगरि जेको तव्हांजो सुवालु आहे तव्हां कॉमेंट में पुछा करे सघो।